पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लाड़काणे वासियुनि जूं वफ़ादारियूं ऐं क़ुर्बानियूं विसारण जोगियूं न आहिनि। एक शख्स चौथो भेरो वज़ीर आज़म बणजण जा ख्वाब ॾिसी रहियो आहे। पुराणनि सियासतदाननि खे मुल्क खे नुक़सान पहुचायो। इक़्तिदार में अची अवाम जा मसला हल करे ॾेखारींदासीं। पीपी चेयरमैन जी लाड़काणे में जलसे के खिताब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॾिघे अरसे खां लाड़काणे जो वज़ीर आज़म न हुजण सबबि मुल्क ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। लाड़काणे जो वज़ीर आज़म हूंदो आहे त उन जी समूरी दुनिया ॻाल्हि बणींदी आहे। लाड़काणे में जलसे खे खिताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लाड़काणे वासियुनि जी वफ़ादारी लाज़वाल ऐं बेमिसाल आहे। जो वफादारी लाड़कानों के अवाम ने मेरे साथ, मेरे खानदान के साथ, मेरा सियासी जमात के साथ दिखाया है, आपने तो दुनिया में अपना ही तारीख रकम किया है। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लाड़काणे जो वज़ीर आज़म हूंदो आहे त मुल्क तरक्की कंदो आहे ऐं लाड़काणे जे वज़ीर आज़म जी समूरी दुनिया ॻाल्हि मञींदी आहे। लाड़कानों के अवाम जब वज़ीर आज़म बनाते हैं तो फिर पूरा मुल्क का तरक्की होता है। ये आपका तारीख है, ये आपका तारीख है। जब लाड़कानों वज़ीर आज़म बनाता है तो पाकिस्तान एटॉमिक ताकत बन जाता है। जब लाड़काना वज़ीर आज़म बनाता है तो फिर पाकिस्तान पूरी मुस्लिम उम्मा का क़यादत करती है, पूरी मुस्लिम उम्मा की। जब लाड़काना वज़ीर आज़म बनाता है तो पूरी दुनिया उस वज़ीर आज़म का बात मानती है, चाहे वो मगरिब हो, चाहे वो मशरिक हो, चाहे वो चीन हो, चाहे वो अमेरिका हो। दुनिया को मालूम होता है कि ये तो अवाम का असल नुमाइंदगी करने वाला है। हुन चयो त लाड़काणे जो वज़ीर आज़म हूंदो आहे त उहो मिसकिन माण्हुनि जे ख़ुशहालीअ लाइ कोशिशूं वठंदो आहे। पीपीए जे इक़्तिदार जे ॾियारनि में मिसकिन माण्हुनि खे रोज़गार मिले थो ऐं उन्हनि जा मसइला हल थियनि था। जब लाड़कानों वज़ीर आज़म बनाता है तो पसमानदा तबकात का नुमाइंदगी होता है, इस मुल्क का अवाम का नुमाइंदगी होता है। तरक्की, लाड़कानों का वज़ीर आज़म जब तरक्की की बात करते हैं तो वो अपनी तरक्की की नहीं, अपने दोस्तों की तरक्की की नहीं, अमीरों और अशराफियों की तरक्की की नहीं, इस मुल्क की अवाम की तरक्की की बात करते हैं। जब लाड़काना का वज़ीर आज़म बनता है तो फिर इस मुल्क की मजदूरों को मेहनत का सिला भी मिलता है, इस मुल्क के हारियों को, इस मुल्क के किसानों को अपनी फसल की कीमत भी मिलती है, इस मुल्क के नौजवानों को, मेरे भाइयों को, मेरे बहनों को रोजगार के मौके मिलते हैं। जब लाड़कानों का वज़ीर आज़म बनता है तो इस मुल्क का सफेद पोश तबका भी तरक्की करता है। जब लाड़कानों का वज़ीर आज़म बनता है तो वो मेहनत करने वाले, वो छोटे ताजिर, वो भी तरक्की करते हैं। जब लाड़कानों का वज़ीर आज़म बनता है तो फिर इस मुल्क में बिला तफरीक काम किया जाता है। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पुराणनि सियासतदाननि जी विरछ ऐं नफ़रत वारी सियासत मुल्क खे ख़तरे में विझी छॾियो आहे। पुराणनि सियासतदाननि जमहूरियत ऐं मईशत खे नुक़सान पहुचायो आहे। ये जो पुराने सियासतदान जो आज तक सियासत में है वो नफरत और तकसीम के अलावा कुछ नहीं जानते। ये
इस मुल्क को अपनी नफरत की सियासत की वजह से खतरे में डाल रहे हैं। इनका सियासत ही नहीं रहा, इन्होंने सियासत को जाती दुश्मनी में तब्दील कर दिया है। इन्होंने सियासत को तो गाली बना दिया है। पूरा मुल्क मायूस है, पूरा मुल्क मायूस है। क्या ये हमारा किस्मत में है कि हमने इन्हीं शक्लों को बार बार देखना है? इन्होंने हमारा मईशत को नुकसान अगर हुआ तो इन बुजुर्ग पुराने सियासतदानों की अना और जिद की वजह से हुआ है। वो अपना जाती दुश्मनी की वजह से पाकिस्तान की मईशत को नुकसान पहुंचाए हैं, हमारा वफाक को नुकसान पहुंचाए हैं, हमारा जमहूरियत को नुकसान पहुंचाए हैं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चौथों भेरो वज़ीर आज़म बणजण जा ख्वाब ॾिसंदड़ शख़्स पंहिंजे इक़्तिदार जे ॾिहाड़नि में अमीरुल मोमिनीन बणजण जी कोशिश कंदो रहियो ऐं खेसि इक़्तिदार में आणींदड़नि सां विढ़ंदो रहियो। हमने ये फिल्म अब 3 दफा देखे हैं, हम जानते हैं कि चौथी बार क्या होगा। पहली दफा वो बना तो उन्हीं से लड़ पड़ा जिन्होंने उसको बनाया। नुकसान आपका हुआ, किस मुल्क का हुआ। दूसरी दफा वो अमीर और मोमिनीन बनने का ख्वाब देख रहा था। दूसरी दफा इसको फिर बनाया गया, उन्हीं लोगों से लड़ पड़ा, उन्हीं लोगों से लड़ पड़ा जिन्होंने इसको वजीर आजम दूसरी दफा बनाया। नुकसान आपका हुआ, मुल्क का हुआ, जमहूरियत का हुआ, मईशत का हुआ। तीसरी दफा ये क्या होता है? तीसरी दफा इसको एक आरओ इलेक्शन के थ्रू आप पे मुसल्लत किया गया। फिर से वही काम किया, उन्हीं लोगों से पंगा लिया जिन्होंने उसको बनाया। नुकसान जमहूरियत की, नुकसान पाकिस्तान की, नुकसान पाकिस्तान की मईशत की, पाकिस्तान की अवाम की। अब चौथी बार वो अपने आप को मुसल्लत करने की कोशिश कर रहे हैं। वो चौथी बार ये इंप्रेशन देने की कोशिश कर रहा है कि वो 8 फरवरी को नहीं, वो अभी से चौथी बार वजीर आजम तो बन चुका है। और इन्होंने करना कुछ यही है, उन्होंने करना कुछ यही है कि चौथी बार अगर बन भी गया तो 6 महीना के अंदर ही अंदर उसने वही रोना धोना शुरू करना है कि मुझे क्यों निकाला, मुझे क्यों बुलाया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इक़्तिदार में अची अवाम जा मसइला हल कंदासीं। हारी कार्ड, मज़दूर कार्ड ऐं यूथ कार्ड ॾेई माण्हुनि खे मुआशी तौर ते पंहिंजे पेरनि ते बीहारींदासीं। मिसकिन माण्हुनि खे अझा फराहम कंदासीं ऐं 300 यूनिट बिजली मुफ़्त फराहम कंदासीं। औरतुनि खे समूरियूं सहूलतूं फराहम करे खेनि मुआशी तौर मज़बूत कंदासीं। शहीद बेनज़ीर भुट्टो जी नियाणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हर ॾुख सुख में आवाम सां गॾु बीठल रही आहे। ईंदड़ चूंडुनि में भरपूर कामयाबी माणे साॻे जज़्बे सां ख़िदमत जारी रखबी। नवाबशाह में चूंड मुहिम के सिलसिले में मेड़ाकन के खिताब कंदे आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी गरीब अवाम जी तकलीफ़ुनि खे पंहिंजी तकलीफ़ समझे थी। बोडुनि दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां गॾु बीठल रहियो। आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में अची 10 नुकाती एजेंडा तहत कचनि आबादियुनि खे रेगुलराइज़ कंदी। 3 लख घर ठाराए औरतुनि खे मालकाड़ा हक़ ॾियारबा ऐं हारी ऐं यूथ कार्ड जारी कबो। शहीद राणी जी न्याणी चयो त पीपल्स पार्टी जी कोशिश रही आहे त अवाम खे सिहत जूं बहितर ऐं मुफ़्त सहूलतूं ॾिनियूं वञनि। ईंदड़ हुकूमत में पघारूं ॿीड़ियूं कबियूं। हुन चयो त पीपल्स पार्टी गरीब अवाम जी पार्टी आहे। अवाम वाइदो करे थी त बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾिनो वेंदो। ॿिए पासे अवा खे ॿुधाईंदा हलो मुल्क में चूंड मुहिम जो वक़्तु राति 12 वॻे ख़तमु थी वेंदो। इलेक्शन कमीशन 12 वॻे खां पोइ चूंड मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जी वार्निंग ॾेई छॾी। इलेक्शन पारां जारी कयल पधिराई मूजिब
आम चूंडुनि लाइ मुहिम हलाइण जो वक़्तु अॼु राति 12 वॻे ताईं ख़तम थी वेंदो, जंहिं खां पोइ को बि उम्मीदवार कॉर्नर गॾिजाणी न करे सघंदो। इलेक्शन कमीशन आरओज़ खे हिदायतूं कयूं आहिनि राति 12 वॻे खां पोइ चूंड मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे। इलेक्शन कमीशन जी पधिराई मूजिबि प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया खे बि राति 12 वॻे खां पोइ चूंड मुहिम जे सिलसिले में कंहिं बि क़िस्म जो इश्तिहार हलाइण खां रोके छॾियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ हर मुमकिन क़दम खणी रहिया आहियूं। चूंडुनि में इहो फ़ैसिलो अवाम कंदो त पाकिस्तान जी क़यादत कहिड़ी जमायत जे हवाले करणी आहे। मुबस्सिर ग्रुप डॉक्टर गुडलक एबिलिटी जॉनथन जी सरबराही में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां मुलाक़ात कई। निगरान वज़ीर आज़म कॉमनवेल्थ जे सेक्रेटरी जनरल पेट्रिशिया स्कॉटलैंड जे पाकिस्तान नई दौलत मुश्तरका जे लाॻापन में मज़बूतीअ लाइ क़दमनि जी तारीफ़ कई। अनवारुल हक काकड़ चयो त चूंडुनि जी शफ़ाफ़ियत लाइ आलमी मुबस्सिरनि जी आमद जी आजिया करियूं था। हुकूमत आलमी मुबस्सिरनि खे चूंडुनि जे जाइज़े लाइ समूरियुनि सहूलतूं फ़राहिम कंदी। हुन चयो त निगरान हुकूमत हर जमायत खे पंहिंजे चूंड मुहिम लाइ साज़गार माहौल फ़राहिम कयो। मुबस्सिर ग्रुप कॉमनवेल्थ जे सेक्रेटरी जनरल तरफ़ां वज़ीर आज़म खे ख़ैर सगालीअ जो पैगाम ॾिनो वियो। वफ़द शफ़ाफ़ चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन जे इंतज़ामनि ते इत्मिनान जो इज़हार बि कयो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त मुल्क में आम चूंडूं 8 फ़रवरी ते ई थींदियूं। 12 करोड़ खां वधीक शहरी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। इस्लामाबाद में निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा सोलंकी चयो त आम चूंडुनि बाबति समूरा अफ़वाह ग़लति साबित थिया। चूंडूं पुरअमन तरीक़े सां थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो त समूरियूं शयूं ट्रैक ते आहिनि। 8 फ़रवरी ते चूंडूं हर हाल में थींदियूं। मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त चूंडूं इलेक्शन कमीशन खे ई कराइणियूं आहिनि। इन हवाले सां निगरान हुकूमत समूरा इंतज़ाम मुकमल करे ॾिना आहिनि। मुल्क जो 12 करोड़ खां वधीक पाकिस्तानी 8 फ़रवरी ते वोट कास्ट कंदा। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर गोहर एजाज़ चयो आहे त इलेक्शन दौरान अञा ताईं कंहिं इलाइक़े में मोबाइल या इंटरनेट सर्विस बंदि करण जो फ़ैसिलो नाहे कयो वियो, जॾहिं त सिक्योरिटी सूरत-हाल खे नज़र में रखंदे कंहिं ज़िले या सूबे जी दरख़्वास्त आई त इंटरनेट सर्विस बंदि करण ते गौर कयो वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर गोहर एजाज़ चयो त चूंडुनि वारे ॾींहुं अमन हूंदो ऐं चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। 12 करोड़ खां वधीक पाकिस्तानी 8 फ़रवरी ते वोट कास्ट कंदा। मामलाई हालतूं कंट्रोल में हूंदियूं। समूरनि अफ़वाहुनि बावजूदि 8 फ़रवरी ते चूंडूं थी रहियूं आहिनि। हुन चयो त हू न चाहींदा त सिंध में किथे बि कानून हथ में खयो वञे। सिंध में चूंड विढ़ंदड़ पार्टियूं वरियनि खां अॻु हिक ॿिए खे ॼाणनि थियूं। सभिनी लाइ पैगाम आहे त सिंध में हथियारबंद फ़ौज, सिविल आर्म्ड फोर्सिस ऐं पुलिस बीठल रहे। निगरान घरू वज़ीर जो चवणु हो त बाजोड़ वाक़े जी जांच कराई आहे। इहा समूरी कार्रवाई खे इंतिजारण लाइ कई पई वञे। बलोचिस्तान में इलेक्शन उम्मीदवारनि में छिकताड़ नाहे। उते चूंड विढ़ंदड़ पार्टियुनि जो पाड़ में को झेड़ो नाहे। बलोचिस्तान में पुलिस, सिविल आर्म्ड ऐं फ़ौजी अहलकार मुक़ररु आहिनि। गोहर एजाज़ ॿुधायो त 44,000 पोलिंग स्टेशन्स नॉर्मल करार ॾिनियूं वयूं आहिनि ऐं 20,985 पोलिंग स्टेशन्स हसास, जॾहिं त 16,766 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। और वधीक चयो त कंहिं बि इलाइक़े में मोबाइल या इंटरनेट सर्विस बंदि करण जो फ़ैसिलो नाहे कयो वियो। सिक्योरिटी सूरत-हाल खे नज़र में रखंदे कंहिं ज़िले या सूबे जी दरख़्वास्त आई त इंटरनेट सर्विस बंदि करण ते गौर कयो वेंदो। सिंध जे इतलात वारे निगरान वज़ीर अहमद शाह चयो आहे त चूंडुनि दौरान हथियारनि जी नुमाइश कंदड़नि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कंदासीं। सिंध असेंबली में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अहमद शाह चयो आहे त चूंडुनि दौरान हथियारनि जी नुमाइश ते ज़ीरो टॉलरेंस आहे। हथियारनि जी नुमाइश ते गिरफ़्तारियूं थींदियूं ऐं FIRs बि कटींदासीं। हिन चयो आहे त कच्छ जे भरपासे में आरज़ी पोलिंग स्टेशन्स ठाहियूं पई वञनि। डिस्ट्रिक्ट एंड हेडक्वार्टर्स में बैलेट पेपर पहुची चुका आहिनि। कराची में चूंड सामान सुभाणे खां विरहाइजणु शुरू थी वेंदो। अॼु एपिक्स कमेटी में आला क़यादत समेत सभिनी एजेंसियुनि जा नुमाइंदा मौजूद हुआ। इंफॉर्मेशन खातो सुभाणे खां इलेक्शन सेल फॉल कंदो। सॼे सिंध जूं ख़बरूं इलेक्शन सेल मां मिलंदियूं। संदसि चवणु हुयो त एपिक्स कमेटी में मोबाइल फ़ोन सर्विस बंदि करण जे हवाले सां को मामिलो बहस हेठि नाहे आयो। सूरत-हाल हिन वक़्तु कंट्रोल में आहे। अहमद शाह चयो आहे त मुल्क दुश्मन ताक़तूं दहशतगर्दी जो मंसूबो ठाहे रहियूं आहिनि। सभिनी एजेंसियुनि जो चवणु आहे त कच्छ जो ऑपरेशन मुकमल थी चुको आहे। चूंडुनि खां न पोइ दुश्मन फ़ाइदो खणी सघनि था। इन लाइ बि अलर्ट रहंदासीं। निगरान सूबाई वज़ीर अहमद शाह चयो आहे त चूंडुनि जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। हर कंहिं माण्हू खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि वोट कास्ट करण जो हक़ हासिल आहे। और इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शहज़ाद जलबाड़ी जी शहज़ाद।
जी बिल्कुल असां हिन वक्त मौजूद आहियूं सिंध असेंबली में असां सां मौजूद आहिनि वज़ीर इतलात सूबाई निगरान वज़ीर इतलात अहमद शाह साहब असां सां मौजूद आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं इलेक्शन में अमन अमान जे हवाले सां ऐं इलेक्शन जे जेका ॾींहं वेझा अचनि पिया उन जी तैयारियुनि जे हवाले सां। तो अहमद शाह साहब आप अभी कराची में भी एक जो है सियासी वर्कर जो है उसका मर्डर हुआ और रात को भी मीरपुर खास में एक पीपल्स पार्टी के जो MP रह चुके हैं उन पर भी हमला हुआ, तो उसके हवाले से जवाब दे चुका हूँ। जी उसके हवाले से आप थोड़ा सा मीरपुर खास का मैं जवाब दे चुका हूँ। जुल्फ़िकार शाह साहब की गाड़ी पे फायर हुए थे, अल्हम्दुलिल्लाह वो महफूज रहे हैं और वो अकेले जा रहे थे अपनी गांव से शहर, जो उनका हक है, लेकिन अंधेरे में उनकी गाड़ी पे कुछ फायर हुए और उसी वक्त एक्शन लिया गया। मैंने खुद कमिश्नर से बात की है, SSP आदिल अब्बासी से बात की है और वो जियो फेंसिंग भी हुई है, मौके पे आला अफसरान भी पहुँचे हैं और उसकी मुकम्मल तहकीकात हो रही है। कराची में भी ऐसा ही है, डिस्ट्रिक्ट सेंट्रल में झगड़ा हुआ, उसके बाद 34 लोग दोनों पार्टियों के अरेस्ट हुए हैं और ये मैसेज भी गया है कि किसी को भी नहीं छोड़ेंगे, चाहे वो जितना भी इन्फ्लुएंशियल हो। मुकम्मल तैयार है सिंध की पुलिस, उनके साथ पूरे रेंजर्स का ताउन है, आर्मी का ताउन है। आज एपेक्स कमेटी की मीटिंग में भी तफसील से, तो इंशाअल्लाह सूरत हाल मुकम्मल तौर पे कंट्रोल में है कि कोशिश होगी कि फ्री और फेयर और पीसफुल इलेक्शन बिल्कुल इम्पार्शियल तरीके से करा दिए जाएँ। अच्छा अहमद शाह साहब, एक पार्टी की तरफ से जो है कैंपेन चलाई गई, 3 तलवार पे जो है तसादम हुआ, पुलिस और उसके दरमियान हज़ारों लोग जो है गिरफ्तार हुए, मजीद को गिरफ्तार भी किया जा रहा है, तो उसके बारे में उनका कहना है कि हमें निगरान हुकूमत जो है लेवल प्लेइंग नहीं दे रही, हमारे खिलाफ कार्रवाई की जा रही है। हज़ारों तो गिरफ्तारी कभी नहीं हुए, हज़ारों की तो जगह ही नहीं है हमारे थानों में। चंद लोग मेरा ख्याल है लॉ एंड ऑर्डर को अपने हाथ में लेने पे या दफ़ा 144 पे ट्रैफिक ब्लॉक करने पे अरेस्ट हुए थे, जिनको बाद में ज़्यादातर को छोड़ दिया गया। ऐसे लोग जो जेन्युइनली इन्वॉल्व थे शायद पकड़े गए होंगे। निगरान हुकूमत लॉ एंड ऑर्डर के मसले पे ज़ीरो टॉलरेंस है, बाकी किसी भी पिक एंड चूज़ नहीं है। किसी पॉलिटिकल पार्टी को हर एक शहरी का हक हासिल है कि वो जाके जिसको चाहे अपना वोट दे। अच्छा, आज चीफ जस्टिस साहब ने ये कहा कि हमारा इंटरनेट भी बंद हो जाता है, तो इसके हवाले से जो है अवाम और एक ख़ास जो एक सियासी पार्टी है उसका ये कहना है कि हमारी ऑनलाइन जो कैंपेन होती है उनको रोकने के लिए ये निगरान हुकूमत। इंटरनेट जो है ना सूबाई हुकूमत का मसला ही नहीं है, उसकी तमाम एजेंसियाँ जो हैं जो भी हैं वो सारी गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट के कंट्रोल में हैं और चीफ जस्टिस साहब ने कमेंट किया होगा, अगर कोई वो फैसला भी करेंगे तो उनके बारे में करेंगे जो मोबाइल फ़ोन कंपनी है। गवर्नमेंट ऑफ सिंध का इससे कोई ताल्लुक़ नहीं। थैंक यू सो मच। जी बिल्कुल, तव्हां निगरान सूबाई वज़ीर अहमद शाह साहब जी ॻाल्हि ॿुधी, तो हुननि जो चवणु हुयो त MP ज़ुल्फ़कार शाह वारे हमले ते असां राति ई एक्शन खयो ऐं पुलिस उते छापा पिणु हया हुया। ऐं उनखां अलावा उन्हनि जो चवणु हुयो त इलेक्शन जे हवाले सां हर शहरी जो हक़ आहे, हर सियासी पार्टी जो हक़ आहे त उन्हनि खे लेवल प्लेइंग ॾिनी वञे। ऐं इंटरनेट जे बाबति उन्हनि इंटरनेट जी बंदिश ऐं जेको स्लो थी वञे थो इंटरनेट जेको अॼुकल्ह जे ॾींहंनि में, त उन्हनि जो चवणु हुयो त इंटरनेट हिकु वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि उन्हनि जो मसइलो आहे, त उन्हनि जे बाबति असां न कुछ नथा करे सघूं। आम चूंडुनि जे हवाले सां मुल्क अंदर सियासी सरगर्मी उरूज ते आहे। सियासी उम्मीदवारनि जे वर्क जो वक़्तु अॼु राति 12 वॻे ख़तम थी वेंदो। आवाम जे दिलनि ते कहिड़ी पार्टी जा अॻवान हुकूमत कनि था, ॾिसूं था राजा अस्कर सूंदो जी रिपोर्ट। अजी नाज़रीन, मुल्क में सुभाणे न परी इलेक्शन थियण वारी आहे। अॼु राति 12 बजे जेको उम्मीदवारनि पारां वर्क जो टाइम आहे उहो ख़तमु थी वेंदो। जंहिंखां पोइ जेको आहे सुभाणे न परी इलेक्शन थींदी। अचो त आवाम सां ॻाल्हायूं था पिया, हू कहिड़ी सियासी पार्टी खे वोट कंदा ऐं कहिड़े उम्मीदवार जा हू फैन आहिनि। आवाम सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कंहिंखे वोट कंदव तव्हां? PP के। छो वोट कंदव PP खे? PP के असल में असांजो सॼो ख़ानदान उनखे ॾींदो आहे वोट। जीअं भुट्टो, जीअं बेनज़ीर, भुट्टे जे दौर में सस्ताई हुयो, जंहिंजे करे सस्ताई जे हिसाब किताब जे लाइ हाणे त महांगाई थी वियो आहे। बिलावल भुट्टो खटे करे सस्ताई कंदो मुल्क में? हा, बिलावल भुट्टो सस्ताई करे थो। असां पीपल्स पार्टी खे। छा वजह आहे पीपल्स पार्टी खे वोट ॾींदव? उहा जेको आहे त इलाही सपोर्ट कंदी आहे। कीअं सपोर्ट कंदी आहे? सिंधी जेके आहिनि उन्हनि खे खड़ो कंदी आहे। सिंधी असां पंहिंजी पार्टी आहे, पीपल्स पार्टी, असां पाण में भुट्टा आहियूं। आप वोट किसको दोगे? खान साहब को। खान तो गेम में ही नहीं है। वैसे उसने कहा हुआ है, उसके नज़रिए के साथ हम चल रहे हैं, वो खंबा भी खड़ा कर दिया, हम उसको वोट देगा। हम शेर को वोट देना चाहेंगे क्योंकि उसने हमारे इलाके में जो है ना बहुत माशाल्लाह काम करवाया है। राना पार्टी जो है हमारे उधर भाई फिर फूल नगर से, हमारा ज़िला कसूर है, तहसील पत्तों की, हमारा वोट शेर को है। जो भी आता है वोट तो लेके जाता है, काम कुछ नहीं करके जाता। अभी आपने खुद भी आने वाले 5-10 सालों में देखा है कराची और बैक की तरफ गया है,
डाउन ही हुआ है, आगे नहीं आया है। खान को ये नहीं है कि मौका नहीं मिला था, उसको भी मिला था। मेरे ख्याल से 4 साल या 5 साल के करीब वो पूरे करके गए, लेकिन उसमें मज़ीद महंगाई नज़र आई। इंटरनेशनल लेवल के ऊपर जाके वो आपको दिखा रहा है यार कि शलवार कमीज़ पहन के बैठा हुआ है। और कौन सा पॉलिटिकल लीडर आपका ऐसा है जिसने शलवार कमीज़ पहन के आपको प्रमोट कर रहा है यार? इंटरनेशनल लेवल पे शलवार कमीज पहना हुआ है इसलिए वोट करेंगे आप उसको? बहुत सारी चीज़ें हैं, बहुत सारी चीज़ें हैं। असां एज़ अ आवाम जो पीपल्स पार्टी खे कंदासीं। पीपल्स पार्टी जा हेल्थ जे हिसाब सां तमामु सुठा जेका कम आहिनि, जेको NICVD आहे या उन खां अलावा जेको आहे RSUs आहिनि, त उन जे हिसाब सां उन्हनि जी आहे। सुभाणे न परी मुल्क में इलेक्शन थियण वारी आहे, तव्हां वोट कंहिंखे ॾींदव? GDI खे। छो GDA खे वोट ॾींदव? कहिड़ी वजह खां? तरक़ी जे करे। GDA जे कहिड़े उम्मीदवार खे तव्हां वोट ॾींदव? डॉक्टर अब्दुल्ला टालपुर साहब आहिनि असांजा उम्मीदवार। GDA जो सरबराह केरु आहे? साईं पैसे पगारो। छा सबब आहे तव्हां GDA खे वोट छो था ॾियणु चाहियो? मुंहिंजे मुल्क में ख़ुशहाली अचे। तव्हां कंहिंखे वोट ॾींदव? PP खे। छो ॾींदव PP खे वोट? PP असांखे वणंदी आहे। कहिड़ा कम कया आहिनि पीपल्स पार्टी? कुझु न असांखे बेनज़ीर जे करे वणंदी आहे। नारे भुट्टो जीए भुट्टो, नारे भुट्टो जीए भुट्टो। अजी नाज़रीन, आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कुझु जेको आहे हिननि ॻाल्हि कई त शेर खे वोट कंदा नवाज़ शरीफ़ खे, जॾहिं त अक्सरियत राय जो जेको इहो फ़ैसिलो असांखे ॾिसण में आयो, जेके आवाम जो जोश ऐं वलवलो आहे इहो पीपल्स पार्टी तरफ़ आहे ऐं हू चवनि पिया पीपल्स पार्टी खे वोट ॾेई कामयाबु कंदासीं। हाणे ॾिसजे त सुभाणे न परी इलेक्शन आहिनि, आम चूंडियुनि में केरु फतह माणे थो पियो ऐं आवाम जी दिलनि ते केरु राज करे थो पियो। जी बेपासे हवा के बुधाइंदा हलू पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी में प्रखास में हमले दौरान जख्मी थियल PP उम्मीदवार सैयद जुल्फकार अली शाह जी अयादत कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी कराची जी खानगी अस्पताल पहुंची। PS छायताली मीरपुर खास जे PP उम्मीदवार सैयद जुल्फकार अली शाह जी तबियत मालूम कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी PP उम्मीदवार ते हमले जी सख्त लफ्ज़न में मुज़म्मत कंदे जवाबदारनि जी फौरी गिरफ्तारी जो मुतालबो कयो आहे। बिलावल भुट्टो जरदारी चयो त पीपल्स पार्टी पंहिंजे ख़यालनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। अहिड़नि हमलनि सां संदन हौसला वधीक मज़बूत थींदा। सखर तक NA 201 ते PP उम्मीदवार सैयद खुर्शीद अहमद शाह चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशा सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे। इक़्तिदार में अची ज़रई तरक्की सां गॾु रोज़गार जा मौक़ा पैदा कबा। सुल्तानपुर जे UC ड्रिब में जलसे के खिताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त उहे चाहिनि था त चूंडूं पुरअमन नमूने थियनि ऐं बहितर माहौल में पार्लियामेंट जुड़े त जीअं अवाम जे हक़नि ऐं मसइलनि बाबति आवाज़ उथारे सघिजे। सैयद खुर्शीद शाह चयो त पीपल्स पार्टी जे दौर में पघारुनि में 135% वाधि कई ऐं ईंदड़ दौर में बि कई वेंदी। कोशिश आहे त रोज़गार जा मौक़ा पैदा करे बदअमनी ते ज़ाब्तो आणिजे। PP उम्मीदवार अवेस कादिर शाह चयो आहे त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ माज़ी में बि केतिरा इतिहाद ठहंदा ऐं रहंदा रहिया आहिनि। को बि फ़र्क़ु नथो पवे, ईंदड़ चूंडनि में पीपल्स पार्टी सोभारी थींदी। रोड़ी वेझो ॻोठ बुड्ढो ख़ान चौहान में जलसे खे ख़िताब कंदे अवेस कादिर शाह चयो त पीपल्स पार्टी सदाईं आवाम जी ख़िदमत कई आहे। ईंदड़ हुकूमत में बि रोज़गार समेत बुनियादी मसइला हल कया वेंदा। अवेस कादिर शाह चयो त इंशाअल्लाह बिलावल भुट्टो जरदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो ऐं 10 नुकाती मंशूर तहत आवाम जी भरपूर ख़िदमत कबी। उन मौक़े ते चौहान बिरादरी पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो आहे। PP उम्मीदवार सरदार अहमद चांडियो ऐं PS 17 जे उम्मीदवार बुरहान खान चांडियो चयो त आवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। 8 फरवरी ते मुखालफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾिनी वेंदी। वारे भरसा गोड फैज़ मोहम्मद सोढर में पीपल्स पार्टी जो चूंड मुहिम जे जलसे में जलसो थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी जो 200 मीटर डिघो झंडो ठाहे रिकॉर्ड क़ाइमु कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे PP उम्मीदवारनि सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडिये चयो त GDA पार्टियुनि जो हिकु ग्रुप आहे जंहिंखे अवाम रद्द करे छॾियो आहे। PP उम्मीदवारनि चयो त पीपल्स पार्टी वारे समेत सिंध अंदरि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। तंहिं करे 8 फरवरी ते तीरनि जी बरसाति थींदी। उन मौक़े ते PP अगवार रियाज़ुद्दीन अबड़ो, लालचंद, रियाज़ सोढर, आसिफ अली सोढर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। PS 76 ते PP उम्मीदवार हाजी अली हसन जरदारी चयो आहे त पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे जेका पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत आणणु चाहे थी। 8 फरवरी ते पीपल्स पार्टी जे फतह जो ॾींहुं आहे। धाबेजी में चूंड मुहिम जे जलसे में पीपल्स पार्टी पारां जलसो थियो आहे, जंहिंमें
मकामी अगवाणी कारकुननि समेत आवाम वॾे अंग में शिरकत कई आहे। जलसे खे ख़िताब कंदे पीपी उम्मीदवार अली हसन ज़रदारी ऐं पीपी अगवान गुलाम कादिर पली जो चयो आहे त पीपी जे हर दौर में माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे। आमरीत जे साथारनि सिंध खे हमेशह माले गनीमत सम्झी फुलुट कई आहे। अली हसन ज़रदारी चयो त हिन ॾुखे वक़्त में मुल्क जी हालतुनि में आहे। आमरीत जी नर्सरी में पैदा थींदड़ लीडर आवाम खे गुमराह करे रहिया आहिनि, पर आवाम जमहूरी पार्टी सां गॾु आहे। पासे वाक़े ॿुधाईंदा आलू त पीपल्स पार्टी अगवान शाज़िया असलम सूमरो चयो आहे त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो सदाईं औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई। पीपल्स पार्टी जे दौर में औरतुनि लाइ धार इदारा बि क़ाइमु थिया। पनो आकिल में पीपी लेडीज़ विंग पारा शाज़िया असलम सूमरो ऐं गज़ाला आफ्ताब सूमरो जी अगवाड़ी में चूंड मुहिम जे सिलसिले में रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में औरत कारकुननि शिरकत कई। रैली में शरीक पीपी अगवाड़नि घर घर वञी पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे कामयाब कराइण जी अपील कई और मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी अगवान शाज़िया असलम सूमरो चयो त पीपल्स पार्टी जो हर वर्कर ऐं जियालो पंहिंजी पार्टी ऐं क़यादत सां सचो आहे। 8 फरवरी ते पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी जे दौर में वुमेन बैंक, लेडीज़ फोर्सिस ऐं औरतुनि जी हुनरी सिख्या समेत मुख़्तलिफ़ प्रोग्राम शुरू करे औरतुनि खे मुआशी तौर सघारो बणायो वञे। ईंदड़ हुकूमत में उन्हनि प्रोग्रामनि में वाध बि कबी। NA 208 ऐं PS 38 ते GDA जे उम्मीदवार सैयद ज़ैन शाह चयो आहे त मुखालिफ़नि जो भरपूर मुक़ाबिलो कयो पियो वञे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते आवाम जी ताक़त सां GDA सोभारी थींदी। सकरन में GDA पारां चूंड मुहिम जे सिलसिले में जलसो थियो, जंहिंमें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त मुख़ालिफ़ चूंडुनि में धांधली कराइण लाइ ROs ऐं AROs पंहिंजी मर्ज़ी मूजिबि मुक़ररु कराए पोलिंग स्टेशन में फेर फार कई पई वञे। सैयद ज़ैन शाह चयो आहे त गुरूर ऐं तकबर आवाम जे वोट सां लुढ़ी वेंदो। 8 फरवरी ते आवाम पंहिंजे मुस्तक़बिल जो बहितर फ़ैसिलो करे। NA 210 ते GDA उम्मीदवार सायरा बानो वसाण चयो आहे त 8 फरवरी GDA लाइ कामयाबी जो ॾींहुं आहे। जाम साहब में चूंड मुहिम जे सिलसिले में गजवाड़ी के ख़िताब कंदे GDA उम्मीदवार सायरा बानो चयो त इलाइक़े जी आवाम पहिरियां खां बि वधीक मोट ॾिनी आहे। इक़्तिदार में अची अवामी ख़िदमत खे तरजीह ॾिबी।